जामशोरो ज़िले इंतिज़ामिया सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू जी हिदायत खे थुॾे छॾियो आहे, जंहिं करे तकरारी हाउसिंग स्कीम ते तेज़ी सां कमु हलंदड़ आहे। कोस्तान जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रवासिन कमिश्नर हैदराबाद रेवेन्यू खां पोइ सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू खे दरख़्वास्त ॾींदे ॼाणायो आहे त संदन 1000 एकड़ ज़मीन समेत 5000 एकड़ ज़मीन जालसाज़ी ज़रिए साइमा बिल्डर्स खे विकिरो कई वई आहे, जंहिं ते हाउसिंग स्कीम जे नाले ते 80 अरब रुपया अवाम खां फॿाया वेंदा। स्कीम लाइ कुदरती वहिकरनि जबलनि ऐं ढोरनि ते बि गैरक़ानूनी तरीक़े सां तइमीराती कमु हली रहियो आहे, जेको कमु रोकराए ज़मीन तां बिल्डरनि जो कब्ज़ो ख़तमु कराए ॾिनो वञे। सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू अहिड़ी दरख़्वास्त ते डिप्टी कमिश्नर जामशोर खे हिदायत कई त मामले जो नोटिस वठी तुर्त तइमीराती कमु बंदि करायो वञे, पर जामशोर ज़िले इंतिज़ामिया इन हिदायत खे थुॾे छॾियो आहे, जंहिं करे साइमा बिल्डर्स पारां ॼाणायल ज़मीन ते हाउसिंग स्कीम जो कमु तेज़ी सां हलंदड़ आहे। मुतासिर ॻोठाणनि जियो ख़ान पालारी, नबी बख्श पालारी, नजमदीन खुरेड़ो, हैदर बख्श ऐं ॿियनि डिप्टी कमिश्नर जामशोर ते इल्ज़ाम हणींदे चयो आहे त 62 कब्ज़ाखोरनि गुलाम नबी पालारी ऐं गुलज़ार पालारी मोरफ़त डीसी जामशोरो कोस्तान जी 1000 एकड़ ज़मीन जा खाता जालसाज़ी ज़रिए तब्दील करे बिल्डरनि खे विकिरो करे छॾिया आहिनि। उन्हनि बिल्डरनि मां साइमा बिल्डर्स ग्रुप मुख़्तलिफ़ नालनि सां स्कीमूं असां जबन ॾाॾनि जी ज़मीन ते शुरू करायूं आहिनि, जंहिंजी शिकायत कमिश्नर रेवेन्यू हैदराबाद ऐं सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू खे कयूं आहिनि, पर अञा ताईं को तहरुक न वरितो वियो आहे। कुदरती वहिकरनि जबलनि ढोरनि कब्ज़ा ख़तमु कराए तइमीर कमु बंदि न थियो त हैदराबाद में हज़ारे माण्हुनि सां गॾिजी तारीख़ी धरणो हंयो वेंदो।